अस्सलाम वालेकुम दोस्तों उन समाजी हवाले सां कुछ पंहिंजे समाज ते रोशनी विझंदुसि ऐं पंहिंजा जेके रविया आहिनि, समाजी जेके रविया आहिनि, आम माण्हुनि सां लाॻापियल माण्हुनि सां थोरो उन जो बि तजुर्बो वठंदासीं। उन खां पहिरियां जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुसि त हीउ चैनल सब्सक्राइब कनि ऐं गॾु घंटी जे बटन खे प्रेस कनि जी हर मुंहिंजी नई वीडियो बासानी मां ताईं पहुची सघे। दोस्तो त इंसान जेका आहे उन जी पाण वटि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि इंसान रहंदा आहिनि ऐं उन जा मुख़्तलिफ़ अंदाज़ हूंदा आहिनि। हर कंहिंजी पंहिंजी सोच अलॻि हूंदी आहे, हर कंहिंजो पंहिंजो रवैयो अलॻि हूंदो आहे, हर कंहिंजो पंहिंजो लाइफ स्टाइल जेके इंग्लिश में चइजे उहो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। के माण्हू थधी मिज़ाज जा हूंदा आहिनि त के सख़्तु मिज़ाज जा हूंदा आहिनि। पर दोस्तो त इनखे थोरो इन लिहाज़ खां पाण ॾिसंदासीं त असुल में कामयाबु केरु माण्हू आहे। हिकिड़ा सख़्तु रवैयनि वारा माण्हू हूंदा आहिनि, ॿिया नरम रवैयनि वारा। त दोस्तो जहिड़े मुताबिक़ जेको आहे सो मूं इन ते जाइज़ो वरितो आहे या त इन ते गौर वीचार कयो आहे या सोचे उन खां पोइ जेको आहे सो इन नतीजे ते आउं पुॻो आहियां त कामयाबु उहो माण्हू आहे जेको कसर में या जेको आहे सो नरम रवैये जो हामिल आहे। सख़्तु जेका शइ आहे कॾहिं बि कोन थी हलियो सघे ऐं सख़्तु रवैयो जेको आहे सो कॾहिं बि कामयाबु कोन थो वञो सघे। के फ़ैसिलनि न्यान में वेंदो या किथे डील जे वग़ैरह वेंदो, कारोबारी लिहाज़ खां वेंदो या किथे बि हूंदो, जेकॾहिं हुनजो रवैयो सख़्तु हूंदो त उनखां साम्हूं वारा जेके माण्हू जेके हुन सां लाॻापियल हूंदा त लाज़मी जेको आहे सो उन मज़ा हिकिड़ा गैर मुतवजा थींदा ऐं उहा जेके कारोबारी हवाले सां ॾिसिजे या ॿिए अंदाज़ खां ॾिसिजे त उहे जेके आहिनि हुन में वॾी रुकावट जा हामिल थींदा। ऐं सख़्तु रवैया जेके आहिनि उहे कॾहिं कॾहिं एतिरा त नाकारी हूंदा आहिनि जो उन्हनि जा रवैया जेके आहिनि उते के अहिड़े गैर इख़लाक़ी अंदाज़ में या गैर इख़लाक़ी अमल जे रवैये मुताबिक़ उन्हनि जो झेड़ो झगड़े जो बि जेको आहे ख़दशो रहे थो। ऐं जेकॾहिं मोहबत ऐं कुर्ब जेको आहे सो त हिकु अहिड़ो हथियार आहे, चवंदा आहिनि त कलम खां तलवार खां जेका आहे कलम जी जेका ताक़त आहे वधीक आहे। ऐं जेको कलम खां बि जेकॾहिं इंसानी रवैयो जेको आहे उनजो जेको अमल आहे उहो उनखां ई वधीक आहे। केॾो बि छो न दुश्मन हुजे, जेकॾहिं मोहबत ऐं प्यारु जेकॾहिं उनखे ॾिजे त उहो जेको आहे सो दुश्मन जेको आहे सो कुर्ब ऐं उनजी चाहत में जेको मुतासिर थी ऐं उहा दुश्मनी ख़तमु थी वञे थी हली। नरम रवैये मां इहा हासिलात आहे। गौतम बुद्ध जो हिकिड़ो अमल मूंखे ॿुधाईंदुसि त हिकिड़ी औरत वई हुई गौतम बुद्ध वटि त हुनजो हस्बैंड जेको आहे मुड़ुसु हुन सां कावड़जी वियो हो। त हुन गौतम खे चयो त जेको मूंखे अहिड़ो को दाॻो फिड़ो करे ॾे जो मुड़ुसु मूंसां पची पए। त गौतम बुद्ध जेको आहे सो हुन औरत खे चयो त बाबा तूं वञ ऐं हिकिड़ो कमु कर, हिकिड़ी शर्त ते जेको आहे सो आउं तोखे उहो धाॻो करे ॾींदोसां ऐं पहिरियां उहा शर्त तोखे निभाइणी पवंदी। त हुन औरत जेको आहे सो चयो त बिल्कुलु जेका आहे हर शर्त मञण जे लाइ तयारु आहियां। त गौतम बुद्ध हुनखे चयो तूं पहिरियां वञी हिकिड़ो शींहुं जेको आहे शींहुं खे पंहिंजे कंट्रोल में कर ऐं शींहुं खे जेको आहे सो तूं राज़ी करे हिते वठी आ त पोइ जेको आहे सो आऊं तुंहिंजो तोखे धाॻो करे ॾींदुसि। ऐं हू औरत जेका आहे सा वई शींहुं खे पंहिंजो करणु। त हुन पहिरियां जेको आहे सो गोश्त शींहुं खे उछरे ॾिनो, परे खां उछरे ॾिनो, ॾिसण में कोन आई। पोइ ईअं थींदे थींदे जीअं हुनखे गोश्त ॾींदे वई वेझो ईंदे वई, जीअं गोश्त ॾींदे वई वेझो ईंदी वई, ईअं जो शींहुं हुनजो रवैयो ऐं ॾिसी जेको आहे सो शींहुं जी हुन सां मुहबत थी वई हली ऐं शींहुं जेको आहे सो हुन जे चवण में अची वियो हलियो।
ऐं हू हिकिड़े ॾींहुं शींहं खे जेको सो पंहिंजे पोयां गौतम बुद्ध वटि वठी आई ऐं गौतम बुद्ध खे चए तुंहिंजी शर्त मुताबिक़ शींहं खे आउं वठी आहियां, हाणे मूंखे तूं धाॻो करे ॾे। हिते गौतम बुद्ध वराणियो त तोखे धाॻे जी कहिड़ी ज़रूरत आहे? तुंहिंजो मुड़ुसु जेको आहे तुंहिंजो मुड़ुसु आहे, इंसानु आहे, उहो तुंहिंजे क़ाबू में कोन थो अची सघे। हीउ जंगली जानवर जेको शींहं जेको आहे सो तुंहिंजे क़ाबू में अची वियो आहे। उहो सॼो तुंहिंजे पंहिंजे जेका अंदाज़ आहे, कैफ़ियत आहे, मोहबत आहे, जेका ख़ुलूस आहे, प्यारु आहे, त उहा ई जेका आहे सा हर दुश्मन खे पंहिंजो करे सघे थी, जानवर खे पंहिंजो करे सघे थी, तुंहिंजे पंहिंजे मुड़ुस खे छो नथी पंहिंजो करे सघे? ऐं औरत जेका आहे सा मथे ते हथु हणी चए त वाक़ई जेको आहे शींहं खे जेको पंहिंजो करे वेई सां हली, पर मुंहिंजो मुड़ुसु छो कोन थो थिए? ऐं इहो ई अमल वञी दोहिराए पंहिंजो कंदुसि। दोस्तो, त मोहबत ऐं कुर्ब जेका आहे, नरम जेका नरमी जो जेको अंदाज़ आहे, उहो बिल्कुलु हर शइ ते जेको आहे क़ाबिज़ आहे, हर शइ खे हासिलात में आणे सघे थो। जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं गॾु घंटी जे बटन खे प्रेस कनि, जीअं हर मुंहिंजी नई वीडियो बाआसानी अव्हां ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तो।